जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज ते तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे पुरुषोत्तम मास में पवण वारी परमा एकादशी जी कथा ऐं उहा कॾहिं आहे उन जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदसि ऐं परमा एकादशीअ में छा करबो आहे उहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदसि। श्री भॻवानु चवणु लॻा त अधिक मास में कृष्ण पक्ष में जेकी एकादशी अचे थी उहा परमा एकादशी चवाराईंदी आहे। हूअं त हर साल में 24 एकादशियूं ईंदियूं आहिनि, पर जॾहिं अधिक मास या मल मास ईंदो आहे तॾहिं हिननि जी संख्या वधी वेंदी आहे, यानी 26 थी वेंदी आहे। पुरुषोत्तम मास में जेके एकादशियूं ईंदियूं आहिनि उन्हनि खे पद्मिनी एकादशी जेकी शुक्ल पक्ष में और परमा एकादशी जेकी कि कृष्ण पक्ष में ईंदी आहे उन नाले सां सॾिबो आहे। इहो सभु श्री कृष्ण अर्जुन खे चयो। भॻवानु श्री कृष्ण अर्जुन खे हिन व्रत जी कथा ऐं विधि बि ॿुधाई, पर हीअ कॾहिं आहे मां तव्हांखे ॿुधाईंदसि। अॼु एकादशी तिथि 12 अक्टूबर 4:38 खां शुरू थी करे ॿिए ॾींहुं 13 अक्टूबर ॾींहं जो 2:35 ताईं रहंदी, पर हिन जो विर्त सभई 13 अक्टूबर ते ई कंदा। कृष्ण जे मुख मां ॿुधल हीअ कथा मां तव्हां सां गॾु शेयर थी कयां। काम्पिल्य नगरी में सुमेधा नाले जी हिकु ब्राह्मण ऐं उनजी ज़ाल हुन सां गॾु रहंदी हुई। ब्राह्मण ॾाढो धर्मात्मा हूंदो ऐं उनजी ज़ाल बि पतिव्रता हुई। ॿई ज़ाल मुड़ुस ॾाढा सेवा भावी हूंदा हुआ। ख़ुदि बुखियो रही करे जेके अतिथि अचनि उन्हनि जो शेवा जेकी आहे हृदय सां कंदा हुआ। धन जो अभाव हूंदो हो, इन कारण ब्राह्मण पंहिंजी ज़ाल खे चए थो कि मां धन अर्जन करण लाइ परदेस थो वञणु चाहियां, छाकाणि हेतिरे से कम सां पंहिंजे परिवार जो गुज़ारो न थी सघंदो, इन करे मूंखे वञणु ॾे। ओॾी महिल ब्राह्मणीअ चयो त मनुष्य जेको कुझु पाईंदो आहे पंहिंजे भाग्य सां ई पाईंदो आहे ऐं पंहिंजे जेके पूर्व जनम हुआ उन जे कर्मनि जे कारण पंहिंखे हीअ ग़रीबी मिली आहे, त पाण हिते ई रही करे शुभ कर्म कयूं त जेको थींदो सो प्रभु जी इच्छा सां थींदो, जेको बि थींदो सुठो थींदो। त ओॾी महिल ब्राह्मण पंहिंजी ज़ाल जी ॻाल्हि ॿुधी करे उनखे उहा ॻाल्हि जची ऐं उन परदेस वञण जो वीचारु त्यागे छॾियो। हिकिड़े ॾींहुं संयोगवश कौंडिल्य ऋषि उतां खां निकिता जो उन ब्राह्मण जे घर ओॾी महिल आया। कौंडिल्य ऋषि खे ॾिसी करे ॿई ज़ाल मुड़ुस ॾाढा ख़ुशि थिया ऐं हुन ऋषि जी ख़ूब आवभगत कई। हुन ॿिन्हिनि जो सेवा भाव ॾिसी करे ऋषि ॾाढो ख़ुशि थियो ऐं ॿिनि पति पत्नी पंहिंजी ग़रीबी दूरि करण जो प्रश्न उन्हनि खां पुछियो। त ओॾी महिल उहो ऋषि उन्हनि खे मल मास जे कृष्ण पक्ष में अचण वारी पुरुषोत्तम एकादशी रखण लाइ चई। उन ॾींहुं एकादशीअ ॾींहुं सनानु करे भॻवानु विष्णु जे साम्हूं वेही करे हथ में जल ऐं गुल खणी करे संकल्प करे उनखां पोइ भॻवान जी पूॼा करे उनखां पोइ ब्राह्मण खे भोजन कराए करे दान दक्षिणा ॾेई करे विदा करण खां पोइ व्रती जेको आहे ख़ुदि भोजन करे। भोजन में हू फलाहार ई खाए, यानी व्रत जी रोटी ई खाए त वधीक सुठो आहे। ऋषि हुननि खे चयो कि इहो एकादशी तव्हां ॿई रखो त वधीक सुठो थींदो, त तव्हांजे घर में जेको धन जो अभाव आहे उहो पूरो थींदो, पापनि खां तव्हां नाश थींदा ऐं उत्तम गतिअ खे तव्हां प्राप्त थींदा। भॻवानु कुबेर बि हिन एकादशी व्रत जो पालन कयो, जंहिंखां प्रसन्न थी करे भॻवानु भोलेनाथ उनखे धन जो पद प्रदान कयो, यानी कि हुनखे कुबेर भॻवान जी उपाधि ॾिनी वई। ऋषि जी इहा ॻाल्हि ॿुधी करे ॿई ज़ाल मुड़ुस आनंदित थी पिया ऐं समय अचण जो इंतज़ारु करणु लॻा। सुमेधा ऐं उनजी ज़ाल विधि पूर्वक एकादशी जो व्रत रखियो, जंहिंसां कि उन्हनि जी ग़रीबी दूरि थी वई ऐं पृथ्वी ते ॾाढा साल ताईं सुख भोगण खां पोइ ज़ाल मुड़ुस ॿई श्री विष्णु जे उत्तम लोक ॾे रवाना थिया। त हिते असांजे परमा एकादशी जी कथा समाप्त थी। त तव्हांखे हीअ कथा कीअं लॻी कमेंट बॉक्स में ओम नमः भगवंते वासुदेवाय ज़रूरु लिखंदा। यानी कि हीअ व्रत ऐं कथा सां सभिनि जो उद्धार थिए थो, धन जी प्राप्ति थिए थी, त धन प्राप्तिअ लाइ तव्हां बि इहा व्रत ज़रूरु रखो, कयो, ॿियनि खे बि करण लाइ चओ, जंहिंसां कि सभिनि जो उद्धार थिए ऐं सभु वधनि ऐं वेझनि। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय। मुंहिंजे चैनल ते अगरि तव्हां नया आया हुजो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, पासे में ॾिनल बेल बटन खे ज़रूरु क्लिक कजो ऐं मुंहिंजे चैनल खे पंहिंजे मित्रनि रिश्तेदारनि में शेयर कजो। धन्यवाद।